बांधी भरिसां ॻोठ धणीबख्श जमाली में ॻोठाणनि ऐं प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि पारां निटहण उस में स्कूल जी बिल्डिंग न हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक ॾिसूं था बांधी मां CN न्यूज़ जे रिपोर्टर बाबर जमाली जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, हींअर असां मौजूद आहियूं बांधी भरिसां ॻोठ धणीबख्श जमाली में, जिते ॻोठाणनि ऐं स्कूली शागिर्दनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। त अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा मुतालबो आहे। असांजो मुतालबो इहो आहे जो असांजी स्कूल जी बिल्डिंग जी ज़रूरत आहे, तमामु सख़्तु ज़रूरत आहे असांखे। जिते ॾिसूं था असां बि काफ़ी सिंध में एरिया में घुमूं था, स्कूल में बिल्डिंग ठहियल आहिनि, जिते तालीम न आहे उते बिल्डिंग ठहिया पिया आहिनि, ॿार न आहिनि उहे बिल्डिंगूं ख़ाली लॻी पियूं आहिनि। ऐं असांजी जिते बिल्डिंग आहे त उते माना मतिलबु ॿार आहिनि, पढ़ाई आहे, त उते असां वटि बिल्डिंग न आहे। सो असां बस वारनि खे इहा अपील कयूं था, ख़ुदा रा असांखे बिल्डिंग ॾिनो वञे। अढाई ॾिसो 1994 खां स्कूल हलंदड़ आहे, हिन असांखे अॼु ॾींहं ताईं बिल्डिंग न ॾिनो आहे। पहिरियों ॻाल्हि आहे त मां त तव्हांजे उस्तादनि खे जस ॾींदुसि हिन हालत में बि पोइ बि अची स्कूल में जेको आहे ॿारनि खे तइलीम ॾियनि था, न त अहिड़े हालत में केरु अचण लाइ बि तयारु न हूंदो आहे। पर वरी बि हिन उस्तादनि खे जस आहे। हाणे असां वटि बिल्डिंग न आहे, असां हिन ओताक में ॿारनि खे स्कूल तइलीम कराईंदा आहियूं। वरी बि असांजो को प्रोग्राम या शादी वग़ैरह थींदो आहे त वरी ॿार उस ते पढ़ंदा आहिनि। छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो आहे त असांखे बिल्डिंग ॾिनो वञे। असांजे ॻोठ में स्कूल जी बिल्डिंग कोन्हे का, असां वटि सहूलियतूं कोन्हनि के, न वॉशरूम आहे, न बेंचूं आहिनि। बेंचूं ॾिसो पिया त उन्हनि जे हेठां शुरू आयल आहिनि। ऐं असांजो निगरान सेटअप खां मुतालबो आहे, एजुकेशन जे मिनिस्टर खां, जेके बि आला हुकाम आहिनि उन्हनि खां असांजो मुतालबो आहे त असांजे ॻोठ खे बिल्डिंग ॾियनि। हिते तक़रीबन 125 खां मथे ॿार आहिनि ऐं तक़रीबन 350 घरनि ते असांजो ॻोठ आहे। असांखे बिल्डिंग जी सहूलियत जी तमामु ज़रूरत आहे। असां ओताकनि में पंहिंजा ॿार पढ़ायूं था। असांजी वस वारनि सां अपील आहे त असांखे ख़ुदा रा स्कूल जी बिल्डिंग ॾिनो वञे। असांजा ॿार ॾिसो था, मासूम ॿार किथां किथां, फेरी खान जो ॻोठु असांखां 2 किलोमीटर परे आहे, उतां जा ॿार अचनि था। रईस मुमताज़ जमाली जो ॻोठु आहे असांखां 2 किलोमीटर उहो परे आहे, उतां जा ॿार वीचारा अचनि था मासूम। असां वटि का बि सहूलियत न आहे। सोना नबी असांजो, सोना नबी असांजो, प्यारो नबी असांजो, आहिनि अहिड़ो ईंदो, न्यारो नबी असांजो, हाकिम हाकिम आहे, ॿारो नबी असांजो, ॿारनि सां पहिरियों जंहिंजो सोना नबी असांजो। तुंहिंजा गॾिजी गई जो थथ जड़ा मींहं ताईं बागन में जो पेत गुलनि खे जो पराए अन पचाए गाओ पाए ते मालिक खे खपसाउनि की टेंशन। जी बिल्कुलु, असां हिते ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असांखे स्कूल जी बिल्डिंग न आहे, फर्नीचर न आहे, ऐं बिल्डिंग ऐं फर्नीचर असांखे ॾिनो वञे। कैमरामैन शफ़ीक मला सां गॾु CN न्यूज़ बांदी।